आज तकरीबन 4 दिन हो गए कि तकरीबन हमारी बिजली बंद पड़ी हुई है, ट्रांसफार्मर जल गया है और तकरीबन काफ़ी कंप्लेनें हो चुकी हैं। लोग गए भी हैं वहाँ पर, उनको कंप्लेनें की हैं, लेकिन वो आए वो यही कह रहे हैं कि भाई इसमें बुश जल गया, बुश जल गया। भाई बुश जल गया तो हम बिल पेमेंट कर रहे हैं, हर चीज़ कर रहे हैं, तो आप आएँ देखें इसको क्या मसला है इसका आज। और आप ये देखें कि गर्मी किस तरह सड़ी गर्मी पड़ रही है। हमारे बराबर में हमारे काउंसलर खड़े हुए हैं, उनकी एक नवासी आई हुई है, बच्ची है। तौबा नाज़ुबिल्ला, मैं कुछ कह नहीं सकता हूँ कि एक देखने की बात है और एक ना देखने की बात है। उसके मुंह के अंदर गर्मी की वजह से बड़े बड़े छाले पड़ गए हैं और उनको इतनी शदीद बेचारी को बुखार हो रहा है कि मैं आपको कुछ बता नहीं सकता। जब भी हल्की फुल्की बरसात होती है, अब रात को जैसे हल्की फुल्की बूंदाबांदी हुई है हैदराबाद में और लाइट बिल्कुल एकदम गायब हो गई है, अभी तक नहीं आई है। खासतौर अमेरिकन क्वार्टर को एक लावारिस इलाका बना दिया गया है। न बिल प्यारींदा आहिनि, सभु प्यारींदा आहिनि। बिल छो कोन प्यारींदा आहिनि? बिल खां सवाइ कीअं हलंदो कमु? बिल बि प्यारनि था, पर उन खां पोइ बि माना हिकिड़े ॾींहुं ठाहे वञनि था, अधु कलाक बि कोन थो हले, माना उहो फेस उॾामी था वञनि हलिया। पोइ माण्हू परेशान थियनि था, पाणी कोन्हे, बिजली कान्हे, ॾाढा परेशान आहियूं बाबा असां। 5 दिन हो गए बिजली को, तो बिजली आती नहीं है, परेशान है। पानी के लिए परेशान है, लाइट के लिए परेशान है। इस कदर की हालत खराब है कि जिसकी कुछ है। अच्छा, बिल पेड नहीं करते क्या आप लोग? बिल हमारे देख लें आप तो, पेमेंट बिजली सॼो ॾींहुं अचे ई कोन थी। सुबुह अचूं था, मुंहिंजी सी तयारु थिए दुकान ते अचूं था, बिजली आहे ई कोन्हे, 2 मिंट हले थी, वरी सॼो ॾींहुं बंदि लॻी पई आहे। अचनि था बाबा ट्रांसफार्म सड़ी वियो आहे, हिन चंदोरियो जेकी ॾिसो जेॾी महिल ॾिसो त लाइट आहे ई कोन्हे का। हाणे असां ॿुधायो त कयूं छा? सॼे साल में अचे सीज़न रमज़ान थी वई, ॿी थी अचे उज़ई, हाणे ॿुधायो त लोड शेडिंग लॻी पई आहे, हाणे छा कयूं? तव्हां जीअं ॿुधायो। दर्जी आहियूं, लाइट न हूंदी त पोइ कीअं कमाईंदासीं? पहिरें बेरोज़गारी लॻी पई आहे, असां ॿियो इहो ई रोज़गार आहे, उहो ई नथा कमाए सघूं, पोइ कीअं कमु थींदो असां? महिरबानी करे लोड शेडिंग ख़तमु कई वञे। हींअर मां ॾिसां थो त MPMNA जी जेको टोटल लाइटियूं हलनि पियूं थियूं, सिर्फ़ु ग़रीब माण्हुनि जो जेको आहे सो फीडर बंदि आहे। तव्हां ॾिसो स्वी गैस फीडर हुजे, उहो सॼो ॾींहुं बंदि हूंदो आहे, राति जो खुलियल हूंदो आहे। तव्हां ॾिसो सिटी फीडर आहे, 1 फीडर आहे, जिथे बि 72 माण्हू आहिनि उते जेको आहे सो लाइट आहे, ऐं ग़रीब माण्हू वटि लाइट न आहे।